म्यांमार में फौज ऑनलाइन फ्रॉड सेंटरन ते क्रैकडाउन कंदे सवें परदेन खे बचाए वरितो, जिन में 38 पाकिस्तानी शामिल आहिनि। थाई फौज म्यांमार जी सरहद पार कंदे 38 पाकिस्तानियुनि खे बचायो ऐं उन्हनि खे बैंकॉक इमिग्रेशन सेंटर मुंतकिल कयो आहे। आज़ाद थियल पाकिस्तानियुनि खे मरहलेवार मुल्क बदर कयो वेंदो। थाई इख्तियारनि इन हवाले सां पाकिस्तानी हुकूमत खे बि ख़त लिखियो आहे। थाई हुकूमत जो चवणु आहे त 60 वधीक पाकिस्तानी म्यांमार जी पनाहगाह में आहिनि, जेके फ्रॉड सेंटरनि मां निकिरण खां पोइ पहुता। थाई हुकूमत मुतालबो कयो आहे त पाकिस्तानी इदारा जिलावतन माण्हुनि खां पुछा ॻाछा करण खां पोइ एजेंटनि ख़िलाफ़ कार्रवाई करे। थाई हुकूमत इहो बि मुतालबो कयो आहे त जिलावतन पाकिस्तानियुनि जा नाला 5 सालनि लाइ एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में शामिल कया वञनि। ॿिए पासे FI अमलदारनि मूजिबि थाईलैंड, म्यांमार ऐं कंबोडिया ऑनलाइन फ्रॉड जा मर्कज़ आहिनि। फ्रॉड सेंटर हलाईंदड़ कॉल सेंटरनि में ऑनलाइन नौकरियुनि जो इश्तिहार ॾियनि था। FI अमलदारनि जो चवणु आहे त नौजवाननि खे कम जे वीज़ा ते सॾियो वेंदो आहे, जंहिं बाद उन्हनि खे क़ैद कयो थो वञे। रूस जे सदर पुतिन वाज़े कयो आहे जेकॾहिं यूरोप जंग विढ़णु चाहे थो त रूस बि तयारु आहे। मॉस्को में अमरीकी ख़ासि एलिची स्टीव विटकोफ ऐं सदर ट्रंप जे नाठी ऐं सलाहकार जरीड सां मुलाक़ात खां अॻु पुतिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुन जो यूरोप सां जंग में वञण जो को इरादो न आहे, पर जेकॾहिं यूरोप रूस सां जंग चाहे थो त असां बि तयारु आहियूं। पुतिन दावा कई त यूरोप यूक्रेन अमन ॻाल्हियुनि खे तबाह करण जी कोशिश करे रहियो आहे। यूरोप यूक्रेन जंग बंदीअ सां लाॻापियल अमरीकी अमन मुआहिदे ते अमल दरामद ॾिसणु नथो चाहे। पुतिन चयो त यूरोपी अॻुवान माज़ीअ में ॻाल्हियुनि खां परे रहिया आहिनि ऐं हाणे मुमकिन मुआहिदे खे ख़राब करण जी कोशिश करे रहिया आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त माज़ूर माण्हुनि खे आम ज़िंदगीअ में मौक़ा ॾियणु असांजी तरजीह आहे। हुकूमत समाज जे हर सतह ऐं शोबे में माज़ूर माण्हुनि जी शमूलियत खे यकीनी बणाइणु चाहे थी। सदर आसिफ अली ज़रदारी माज़ूर माण्हुनि जे आलमी ॾींहं ते पंहिंजे पैगाम में चयो त असां माज़ूर माण्हुनि जे हक़नि ऐं वक़ार जे तहफ़्फ़ुज़ खे वरजायूं था। माज़ूर माण्हुनि खे तालीम ऐं सिहत लाइ मौक़ा फ़राहम करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। क़ौमी सुञाणप कार्ड ते ख़ासि लोगो, सर्टिफिकेशन ऐं समाजी तहफ़्फ़ुज़ खे आसान बणाए रहिया आहियूं ऐं माज़ूर माण्हुनि लाइ बहितर रोज़गार ऐं सफ़री मौक़ा फ़राहम करण जी कोशिशूं जारी आहिनि। पंजाब में 40 ॾींहं अॻु पतंगी दौर सां गलो कटिजण सबबि फ़ौत थींदड़ 21 वरनि जे नींगर जे फ़ौत थियण बाद पंजाब हुकूमत ॿीहर बसंत मल्हाइण जो फ़ैसिलो कयो आहे। काइट फ्लाइंग ऑर्डिनेंस मूजिबि पंजाब में पतंग उॾाइण जी इजाज़त डिप्टी कमिश्नर ॾींदा आहिनि, जॾहिं त काइट फ्लाइंग ऑर्डिनेंस जे मुताबिक़ अहिड़ा इवेंट्स कराइण लाइ रजिस्ट्रेशन ऐं काइट फ्लाइंग तंज़ीम लाइ बि रजिस्ट्रेशन घुर्बल हूंदी आहे। ऑर्डिनेंस में चयो वियो आहे त रजिस्ट्रेशन खां पोइ काइट फ्लाइंग ते पाबंदीअ जो ऑर्डिनेंस मुकमल तौरु ख़तमु कयो वियो ऐं अॻूणे ऑर्डिनेंस जे तहत खयल सभिनी क़दमनि खे सही करार ॾिनो वियो। ऑर्डिनेंस हुकूमत ऐं डिप्टी कमिश्नर्स खे उहो बि इख्तियार ॾिए थो त इहे मख़सूस हंधनि ते ऐं मख़सूस ॾींहंनि ते पतंग उॾाइण जी इजाज़त ॾेई सघनि था। मुल्क समेत सॼी दुनिया में माज़ूर माण्हुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, जंहिंजो मक़सदु माज़ूर माण्हुनि जे मसइलनि खे उजागर करणु ऐं समाज में उन्हनि जी अफ़ादियत ते ज़ोर ॾियणु आहे। गॾियल क़ौमुनि में हिन ॾींहं खे मल्हाइण जो फ़ैसिलो 1992 में माज़ूर माण्हुनि जे शऊर खे उजागर करण लाइ कयो वियो। 1992 में गॾियल क़ौमुनि जे 47 जनरल असेंबली हर साल 3 दिसंबर ते माज़ूर माण्हुनि जो आलमी ॾींहुं मल्हाइण जो ठहिराउ मंज़ूर कयो। हिन ॾींहं खे मल्हाइण जो मक़सदु दुनिया जे माज़ूर माण्हुनि सां लाॻापियल मसइलनि खे हल करण ऐं उन्हनि जी मुआशी ऐं समाजी तरक़ीअ लाइ कोशिशूं करणु आहे।